दहशतगर्दी टोड़ अदालत बल्दिया फैक्ट्री साने केस में रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत में बल्दिया फैक्ट्री साने केस जी ॿुधणी दौरान रहमान भोला, ज़ुबैर चरिया ऐं रऊफ़ सिद्दीक़ समेत ॿिया जवाबदार पेश थिया। अदालत केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाईंदे रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे फाही जी सज़ा ॿुधाई, जॾहिं त MQM अॻवान रऊफ़ सिद्दीक़ समेत 4 जवाबदारनि खे शाहिदियूं न हुजण ते बरी कयो। अदालत बल्दिया फैक्ट्री साने केस में ॿियनि 4 जवाबदारनि अली मोहम्मद, अरशद महमूद, फज़ल ऐं शाहरुख खे सहूलियतकारी जे इल्ज़ाम में उम्र कैद जी सज़ा ॿुधाई, जॾहिं त बरी थींदड़नि में अदीब ख़ानम, अली हसन कादरी ऐं अब्दुल सत्तार शामिल आहिनि। अदालत 8 सालनि खां पोइ कार्रवाई मुकमिल थियण ते 2 सेप्टेम्बर ते केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको 17 सेप्टेम्बर ते ॿुधाइणो हो, पर अदालत फ़ैसिलो ॿुधाइण खां सवाइ ॿुधणी 22 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी हुई। रहमान भोले को, ज़ुबैर चरिया को फांसी की सज़ा हुई है, बाकी लोगों को सहूलतकारी में सज़ा हुई है जो चौकीदार वगैरह थे। बाकी ये कि रऊफ़ भाई के खिलाफ कोई इल्ज़ाम साबित नहीं हो सका, उनको बाइज़्ज़त इस केस में बरी कर दिया। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।